राजनवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर इंतहालूं त इस्लामाबाद हाई कोर्ट रावलडंड जे किनारे ते ठहियल नेवी सेलिंग क्लब जी दावत के गैर कानूनी करार ॾींदे इन खे ठाहिण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह गुज़िरियल ॾींहुं महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे नेवी सेलिंग क्लब खे 3 हफ़्तनि में ठाहिण जो हुकुम जारी कयो आहे। अदालत पंहिंजे मुख़्तसिर फ़ैसिले में लिखियो त पाक फ़ौज खे अहम हैसियत हासिल आहे जेका आइन में ॾिनल आहे। नेवी के रियल एस्टेट वेंचर करण जो इख्तियार नाहे। इदारे जो नालो रियल एस्टेट बिजनेस लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में इहो बि लिखियो त अथॉरिटी खे इख्तियार न हो त नेवी के एनओसी जारी करे पाकिस्तान नेवी नेशनल पार्क एरिया जी ज़मीन ते कब्जो कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।